नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे फैज़गंज खां ख़बर ॾींदा हलूं त पक्का चांग लॻ मेहरान नेशनल हाईवे ते क़ाइम दाऊद पुल खूनी पुल बणियल आहे। हर महीने केतिरियूं जानूं ज़ाया थियनि थियूं। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो अवामी न्यूज़ जो रिपोर्टर शाहिद चांग पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, फैज़गंज मेहरान नेशनल हाईवे जी दोदेयारी पुल वटि बीठा आहियूं। हिन पुल जो जेको नालो आहे, असुल नालो दोदेरी पुल आहे। हिन पुल खे खूनी पुल सॾियो वेंदो आहे। हितां जा जेका लोकल माण्हू आहिनि, मुसाफ़िर माण्हू आहिनि, उहे एहतिजाजी बणियल उन्हनि सां हिन हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त इन हवाले ते हुनजो छा चवणु आहे। साईं, हे जेका पुल आहे हे असुल दाऊद पुल आहे। खूनी पुल त हे कान्हे, पर असुल हिते जेके एक्सीडेंट थिया आहिनि ऐं हिते नुक़सान थिया आहिनि, जेके गाॾियुनि जा जेके माण्हू हिते वीचारा शहीद थिया आहिनि, मुआ आहिनि। तक़रीबन मां सम्झां थो को 20-25 माण्हू हिते वीचारा शहीद थिया आहिनि। के ॿाहिरि जा, के लोकल हितां जा बि कई गाॾियूं एक्सीडेंट थियूं आहिनि। रोज़ जो मामूल आहे। ऐं हिते जेको आहे सो असां एहतिजाजी धरना बि कया आहिनि। असां तक़रीबन 2 गवर्नमेंटूं पोयूं गुज़री चुकियूं आहिनि। हे मां सम्झां थो 3 गवर्नमेंट आहे हिन पुल खे ड्रथे थियो आहे। हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, हितां जा जेके असांजा हींअर असां अॻु में बि हुआ ऐं हाणे वरी कुझु चेंज थिया आहिनि। असां उन्हनि खे गुज़ारिश कयूं था त हीअ जेका पुल आहे इन जो महिरबानी करे हिते ध्यानु ॾिनो वञे। हिते तक़रीबन 1-2 डेली जेको आहे एक्सीडेंट थिए ई थिए थो। इन हवाले सां हिन पुल ते ध्यानु ॾिनो वञे ऐं हिन पुल खे ठहिराए ऐं असांखे इहा पुल ठहिराए ॾिनी पुल ठाराए वञे, छो जो त असांखे हिते वॾो नुक़सानु थो पवे। हीउ तमामु वॾो रोड आहे, हाईवे रोड आहे, त तक़रीबन करोड़नि गाॾियूं अचनि थियूं वञनि थियूं। केतिरियूं एक्सीडेंट थियूं थियनि, अलाए केॾी महिल राति जो 3-3 वॻे बि एक्सीडेंट थियनि। पाड़े वारा भॼंदा उन्हनि खे कढनि था। इहो असां हुकूमत खे चवंदासीं त असांखे पुल ठाराए ॾियनि। असांजी वॾी में वॾी इहा ई इल्तिजा आहे। हिननि सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह खां, PP चेयरमैन बिलाल भुट्टो खां हिननि अपील कई आहे त हे पुल असांखे नए सिरे तामीर कई ॾिनी वञे। कैमरामैन राशिद चांग सां गॾु शाहिद चांग, अवामी न्यूज़, फैज़गंज। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।